नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि सिलसिलो जारी है। हिन वक़्तु तव्हां मिठी मां ख़बर ॾींदासीं। मिठी खुराक बाबति सूबाई असिस्टेंट कमेटी जे चेयरमैन राणा हमीर सिंह ऐं डिप्टी कमिश्नर थरपारकर मोहम्मद नवाज़ सोहो जी सरबराही में दरबार हाल मिठी में थरपारकर में कणक जे अटे जे वधंदड़ क़ीमतुनि जे मसइले जे हल बाबति आला सतह गॾिजाणी मुनक़िद थी। गॾिजाणी में एडिशनल डिप्टी कमिश्नर विन सैयद कबीर शाह, एडिशनल डिप्टी कमिश्नर टू राजेश कुमार, डिस्ट्रिक्ट फूड कंट्रोलर थरपारकर अमजद मेमूर थर फ्लोर मिल ऐं थरपारकर जी चकी मालकान ऐं समाजी अॻुवाण अकबर दर्स, असिस्टेंट डायरेक्टर प्राइज एंड कंट्रोल अमजद अली ऐं ॿियनि वास्तेदारनि आफ़ीसरनि पिणु शिरकत कई। उन मौक़े ते खोराक बाबति असिस्टेंट कमेटी जे चेयरमैन राणा हमीर सिंह चयो त खोराक खाते सिंध हुकूमत पारां थरपारकर ज़िले लाइ स्टोन पॉलिसी तहत चकी मालकनि जी कोटा वधाई ऐं चकी मालकनि खे अॻु में 18 बोरियूं मिलंदियूं हुयूं, जेके हाणे वधाए 54 बोरियूं कयूं वयूं आहिनि। हिन वधीक चयो त हाणे उन कोटा तहत थर जे ग़रीब अवाम खे फ़ाइदो ई फ़ाइदो पहुचणु घुर्जे। राणा हमीर सिंह चयो त गैर मयारी अटो विकिरो करण ऐं वज़न में घटिताई करण वारनि चकी मालकान ऐं फ्लोर मिल्स मालकान ख़िलाफ़ सख़्त कानूनी कार्रवाई कई वेंदी। उन मौक़े ते डिप्टी कमिश्नर थरपारकर मोहम्मद नवाज़ सोहो सभिनी असिस्टेंट कमिश्नरनि ऐं मुख़्तियारकारनि ऐं असिस्टेंट डायरेक्टर प्राइज एंड कंट्रोलर खे हिदायत कई त हू रोज़ाना जी बुनियाद ते अटे जी क़ीमत ऐं रोज़मर्रा जी शयुनि जा अघ मालूम करण लाइ मार्केटुनि जा दौरा कनि ऐं मुनाफ़ो वठंदड़ वापारियुनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कनि। डिप्टी कमिश्नर थरपारकर वधीक चयो त थरपारकर ज़िले में गरीब माण्हुनि खे सस्तो अटो फराहम करण लाइ फ्लोर मिल ऐं चकी मालकान पारां सस्ते अटे जा स्टॉल लगाइनि त जीअं माण्हुनि खे सस्तो अटो फराहम थी सघे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।